अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेहरान टीवी न्यूज़ में भलेकार आऊंगा है पेरिया गोल सबका पेरिक नजर हेडलाइंस थे। T20 वर्ल्ड कप में पाकिस्तान भारत विच में टाकरो थींदो। ICC जे टियाकड़े श्रीलंका जी दरख्वास्त ते वज़ीर आज़म मैच खेॾण जी इजाज़त ॾेई छॾी। कोलंबो में 15 फरवरी ते रिथियल मैच जो शौक़ीननि खे शिद्दत सां इंतज़ार। पाकिस्तान भारत सां मैच खेॾण लाइ ICC खां पंहिंजी जाइ ते बांग्लादेश ताईं मुतालबा मंडराए वरिता। ICC T20 वर्ल्ड कप न खेॾण ते बांग्लादेश मथां को बि ॾंड या पाबंदी न हणंदी। बांग्लादेश के 2028 का 2031 ताईं ICC जे हिक इवेंट जी मेज़बानी ॾिनी वेंदी। खारियान में इंटरनेशनल पाकिस्तान आर्मी टीम स्पर्ट मुकाबला पुॼाड़ी ते पहुता। तकरीब में फील्ड मार्शल सैयद आसिम अली खास मेहमान तौर शरीक फील्ड मार्शल पेशावारानी महारतन जिस्मानी ऐं ज़हनी सलाहियत जो मुज़ाहिरो करण ते टीमनि खे साराहियो। ISPR चवण आहे त टीम स्पर्ट मुकाबलो 60 कलाकनि ते ॿधल हिक सख़्त ऐं पेशावरानी पेट्रोलिंग मश्क आहे। मश्क जो मक़सद शरीक टीमनि विच में जदीद अस्करी ख़यालनि ऐं अमली महारत मां फ़ाइदो हासिल करणु आहे। अमरीका फ़लस्तीन जे मग़रिबी किनारे ते इसराइली कब्ज़े जी मुख़ालिफ़त करे छॾी। सदर ट्रंप चयो आहे त मग़रिबी किनारे ते इस्तेहकाम सां इसराइल महफ़ूज़ न रहंदो। बरतानिया बि इसराइल खां फ़ैसिलो फौरी तौर ते वापसि वठण जो मुतालबो कंदे चयो आहे त फ़लस्तीन जे जोग्राफियाई हदनि में तब्दीली जी का बि कोशिश क़बूल न कई वेंदी। दिफ़ा वारे वज़ीर ख़्वाजा आसिफ चयो आहे त मुल्क जी दिफ़ा लाइ शहीदनि जी क़ुर्बानी रायगाह न वेंदियूं। पहिरीं मिटी सां रिश्ते खे मज़बूत करणो पवंदो। दहशतगर्दी जे वाक़े ते इत्तफ़ाक़ राय हुजणु घुरिजे। इख़्तिलाफ़ पंहिंजी जाइ ते दहशतगर्दी जे ख़ात्मे के ख़िलाफ़ मुतहद थियणो पवंदो। सियासत में सबर ऐं तहमुल खे हथी वठाई वञे। क़ौमी असम्बली में ख़िताब कंदे दिफ़ा वारे वज़ीर ख़्वाजा आसिफ चयो आहे त भारत 4 ॾींहनि जी जंग में असां खां हाराए वियो। हाणे भारत सिधी रीति पाकिस्तानी रियासत सां जंग नथो करे सघे। भारत खे जहिड़ी तरह जंग में शिकस्त मिली ॿीहर हमले जो सोचे बि नथो सघे।